कनाडे वेझो रोडी केनाल में बुरी वियो नौजवान आबिद अली जो 12 ॾींहं खां लाश ते अची सघियो ऐं जे सबब संदसि वारिस परेशान आहिनि। नौजवान जे वारसनि संजीवनी न्यूज़ जे रिपोर्टर पप्पू डायरे सां वीचार वंडिया। यूसुफ डायरी मोरीअ ते 12 ॾींहं दरिया खानमरी थाणे जी ॻोठ बोतलो डायरी नौजवान रहवासी आबिद अली वलद मोर डायरी बोतलो मोरी खां ज़हनी तवज़ुन न हुअण सबबि रोहिड़ी केनाल में ट्रक ॾेई छॾियो। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन छा चवणो आहे। माना पंहिंजी मदद मोरो पुल तां घुराया 2-3 ॾींहं माना 2-3 कलाक मुसलसिल ॻोल्हा कई पर लाश न लधो। जीअं ॿुधी मां उन खां बावजूदि को बि डीसीओ या प्लस में SSP साहब असां सां ताउन न कयो आहे। ॿिराए महिरबानी करे MP MNA खे बि असां कयूं त असांखे मदद करे थो ॿार घुराए सरकारी सतह ते असांजी मदद कनि। ॿिराए महिरबानी करे असांजो इन ताणी हलंदो जेसिताणी बि असांजो नंढड़ो नथो मिली सघे असां एहतजाज कंदा ई रहंदासीं जेसिताणी असांखे नंढड़ो नथो मिले। 12 ॾींहंनि खां असां कंहिं बि क़िस्म जी मदद न कई। असांजी CM साहब हिन तक जी नुमाइंदनि खे अपलाए त असां मदद कई वञे। सरकारी मुलाज़िम को बि असांजे महफ़िल में या असांजे नंढड़े को बि मौजूदु न आहे। जंहिंखे बि अपील कई अथई सभु को थड़ियूं थुकियूं ते वेठो आहे। हिते को बि हाज़िर नाज़िर न थियो आहे। कैमरामैन इकबाल मंदर सां गॾु पप्पू डायरी। ऐं इन ते वक़्तु ख़बरूं पंहिंजी पुॼाणे